सकाफ़त जो ॾियारो मल्हाइण जो सिलसिलो अञा जारी आहे। प्रेस क्लब दरिया खान मरी ऐं टाउन कमेटीअ पारां गॾियल तौर ते सकाफ़त जो ॾियारो मल्हाइण जी तक़रीब कई वई। वक़्तु सभिनी खे ॿुधायो आहे त इहो जेका ॿधी जो हिकिड़ो ई वाहिद रस्तो आहे उहो कल्चर। हूअं असांजा फ़िरका, हूअं असांजूं पार्टियूं, मुख़्तलिफ़ सोचूं हर जॻह ते हूंदियूं आहिनि, पर कल्चर हिकिड़ो अहिड़ो आहे जेका जंहिं सभिनी खे गॾु करे छॾियो आहे। असां प्रेस क्लब दरिया खान मरी खे वॾो जसा ॾियूं त हिननि जेको आहे हीउ प्रोग्राम कयो आहे ऐं इंशाअल्लाह हर साल जेको आहे सो हीउ प्रोग्राम थींदो रहंदो। इंशाअल्लाह ताला हीउ ॾींहुं असां इंशाअल्लाह ताला हर साल मल्हाईंदासीं। सिंध असांजी मतिलबु अमड़ आहे, इन जे हवाले सां असां जो मतिलबु इहो हिकिड़ो ॾियारो मल्हायूं था ऐं तमामु बहितरीनु आहे। कल्चर जेका आहे इंसान खे वेझो करण जे जोड़नि जो हिकिड़ो ज़रियो आहे। असांखे बिना कंहिं मतभेद जे ॿोली जे असांखे गॾिजी सभिनि खे सिंध डे मल्हाइणु खपे ऐं जेके असांजूं कमियूं कोताहियूं आहिनि उन्हनि खे दूरि करे असीं ॿाहिरि थी गॾु रहूं ऐं इहो ॾींहुं गॾिजी मल्हायूं। अॼु जेको ॾींहुं आहे असांजे लाइ ईअं सम्झो त ईद जो ॾींहुं आहे ऐं ख़ुशियुनि जो ॾींहुं आहे असांजो। सुस्ती न महिनत ॻाल्हियूं न अमल वारो फ़लसफ़ो सिंध टीवी न्यूज़ पारां ॾिनो वियो आहे। हिन ते सॼो साल अमल कयो वेंदो। कैमरामैन रिज़वान अहमद, साथी रिपोर्टर मीर मोहम्मद लाशारी सां गॾु राणा शेर मोहम्मद, सिंध टीवी न्यूज़, नौशरो फिरोज़।